पार्लियामेंट के गडियल इजलास में वफ़ाक़ी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ नेशनल कमीशन फॉर माइनॉरिटी राइट्स बिल 2025 पेश कयो। कानून वारे वज़ीर चयो त अक़लियती बिरादरी भी असां वांगुरु मुहिब वतन आहे ऐं क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ का बि कानून साज़ी नथी करे सघिजे। हुन JUI खे इहो बि यकीन ॾियारियो त उहे बिल जे हक़ में आहिनि। इजलास में मौलाना फज़लुर रहमान चयो त अक़लियतुनि जे हक़ लाइ सभिनी जी सोच हिक जहिड़ी हुजणु घुरिजे। जॾहिं त JUI सवाल उथियारियो त अहिड़ो कानून छो पियो आंदो वञे जंहिंजो फ़ाइदो वठी सघिजे। हुन चयो त कानून ते कानून ठाहिण जी ज़रूरत न हुजणु घुरिजे। बैरिस्टर गौहर अली चयो त जेतोणीकि आइन में लफ़्ज़ अक़लियत शामिल नाहे ऐं पार्लियामेंट इस्लामी कानून साज़ीअ खे बर्दाश्त नथी करे सघे, पर हुन ज़ोर ॾिनो त अहिड़ो कानून ठाहियो वञे जेको अक़लियतुनि जी हिफ़ाज़त करे सघे। इजलास में सभिनी पार्लियामानी मेंबरनि इतफ़ाक़ कयो त अक़लियतुनि जे हक़ जो तहफ़्फ़ुज़ ज़रूरी आहे, पर कानून साज़ी शफ़ाफ़ ऐं आइनी मज़हबी तालीम जे मुताबिक़ हुजणु घुरिजे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पुलिस तरबियती प्रोग्राम में शरीक थी तकरीब में आयल माण्हुनि सां मुलाक़ात कई। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह स्पेशलाइज्ड ट्रेनिंग प्रोग्राम में नेशनल कमांड कोर्स की शिरकत कंदड़नि सां मुलाक़ात कई। सिंध के वॾे वज़ीर चयो त सिंध हुकूमत पुलिस के जदीद ऐं टेक्नोलॉजी सां बदल फोर्सिस में तब्दील करण लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह सेफ सिटी प्रोजेक्ट ते रोशनी विधी, जंहिं तहत हज़ारे नवां कैमरा लगाया वेंदा ऐं इंटेलिजेंट ट्रैफिक सिस्टम ज़रिए चालान के बेहतर बणायो वेंदो। खुद मुख्तियार पुलिस स्टेशन ऐं डिजिटल FIR समेत एहलकारनि लाइ हेल्थ कार्ड, स्कॉलरशिप ऐं शहीदनि जा पैकेज फराहम करण ज़रिए अवामी हिफ़ाज़त के मज़बूत कयो पियो वञे। बनू में हथियारबंदनि जे हमले में उत्तर वज़ीरिस्तान के असिस्टेंट कमिश्नर समेत 4 माण्हू शहीद थी विया। पुलिस मूजिब बनू में मीरान शाह रोड फ्लोर मिल के वेझो हथियारबंदनि पुलिस की गाड़ीअ ते हमलो कयो ऐं अणॼातल हथियारबंदनि ज़ख़्मी पुलिस आफिसरनि का हथियार भी खसे विया। पुलिस शुरुआती तौर ते चयो आहे त हथियारबंदनि जे हमले में 2 पुलिस आफिसरनि समेत 3 माण्हू मारिजी विया ऐं 3 माण्हू फौत थी विया, जॾहिं त 2 पुलिस आफिसर पिण ज़ख़्मी थिया। इन हवाले से बनू के असिस्टेंट कमिश्नर हमले की तस्दीक कंदे चयो त उत्तर वज़ीरिस्तान के असिस्टेंट कमिश्नर की गाड़ीअ ते हमलो कयो वियो। फायरिंग सबब 2 पुलिस आफिसर ऐं 1 ड्राइवर ज़ख़्मी थी पिया। पार्लियामेंट के गडियल इजलास में नेशनल कमीशन राइट्स फॉर माइनॉरिटीज़ की करारदाद पार्लियामेंट के गडियल इजलास में मंजूर कई वई। 160 मेंबरन तहरीक की हिमायत कई, जॾहिं त 79 मेंबरन तरफा उन तहरीक की मुखालफत कई वई। मुखालिफ धुर एहतजाज कंदे नारेबाजी कई। अक़लियती हक़ वारी कमीशन बिल 2025 वफ़ाक़ी कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ पेश कई। सदर पारां हिन बिल के बहस लाइ वापस मोकिलियो वियो। पीपल्स पार्टी इन तहरीक की हिमायत कई, जॾहिं त पीपल्स पार्टी के कादिर पटेल उन की मुखालफत कई। मुखालफत कंदे ऐवान मां निकिरी विया। सेनेटर अब्दुल कादिर ऐं एमल वली खान भी बिल की मुखालफत कई। स्पीकर कौमी असेंबली अयाज सादिक की सदारत हेठ पार्लियामेंट जो गडियल इजलास थियो। जमात उलमा इस्लाम फ़े के सरबराह मौलाना फज़लुर रहमान एक तकरीर कंदे चयो त मुल्क जा मसला हमेशा बाहमी सलाह मशवरे से हल कया वेंदा आहिनि ऐं मुशावरत जा दरवाज़ा क़यामत ताईं खुलियल रहण घुरिजनि। मौलाना फज़लुर रहमान चयो त कंहिं बि आइनी तरमीम ते सलाह मशवरो न करण ते तरमीम के बिल न कयो वेंदो, पर 27वीं आइनी तरमीम की सूरत में ऐवान के अक्सरियत जो एहतराम न कयो वियो। हुन मिसाल ॾींदे चयो त अरिड़हीं तरमीम सॼे ऐवान में 9 महीननि अंदर सलाह मशवरे खां पोइ मंजूर कई वई, जेका पूरी क़ौमी क़यादत जो गडियल फ़ैसिलो हो। हुन वधीक चयो त मुशावरत के अमल में एतमाद भी शामिल आहे ऐं राय कायम कई वेंदी आहे, तंहिं करे उहो ज़रूरी आहे त आइन के तकरारी न बणायो वञे। मौलाना फज़लुर रहमान ज़ोर ॾिनो त आइन ऐं कानून जो एहतराम असां सभिनी ते वाजिब आहे। कराची में गटर अंदर किरी फौत थींदड़ 3 वरियनि जे इब्राहिम फौत थियण ख़िलाफ़ कराची के मकामी अदालत पारां मेयर कराची ऐं टाउन चेयरमैन गुलशन इकबाल खिलाफ केस दाख़िल करण की दरख्वास्त मंजूर कई वई है। दरख्वास्त दाख़िल कंदड़ एडवोकेट अब्दुल वाहिद अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो त 3 वरियनि जे इब्राहिम की फौत थियण ते कराची के मेयर ऐं टाउन चेयरमैन गुलशन इकबाल खिलाफ केस दाख़िल कयो वञे। मुतासिर जे खानदाननि लोकल गवर्नमेंट ऐं ज़िले इंतज़ामिया ते लापरवाही जो इल्ज़ाम लगायो है। दरख्वास्त में चयो वियो आहे त नामज़द जवाबदार पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम रहिया आहिनि। 3 वरियनि जे नींगर इंफ्रास्ट्रक्चर जे सही सार संभाल न थियण सबब फौत थी वियो। बचाव वारो अमलो वक्त ते वाक़े वारे हंध न पहुतो ऐं फौतीअ जे वारसनि तरफां ॿार जी ॻोल्हा लाइ ख़ानगी मशीनरी खे घुरायो वियो। नाअहल ऐं बदउनवान हुकूमत जो बार शहरी बर्दाश्त करे रहिया आहिनि। पुलिस खे नामज़द जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो।